क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठठे पारां 22 मई मोहब्बत सिंध रैली जे शहीदनि जे कातिलनि ऐं गवर्नर ख़िलाफ़ प्रेस क्लब घारो अॻियां ज़िले सदर आसिफ जोखियो, मंसूर राहूजो, मुर्तज़ा लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे आसिफ जोखियो ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त 22 मई ते मुहाजिर सूबे ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरवाण अयाज़ लतीफ़ पलीलो जी अॻुवाणी में निकितल मोहब्बत सिंध रैली ते MQM जे गुंडनि फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में शहीद गज़ाला बतूल सिद्दीकी, शहीद सतार उनड़ समेत क़ौमी अवामी तहरीक जा 13 खां वधीक कारकुन शहीद कया विया। पर उन्हनि सिंध धरती लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान करे मुहाजिर सूबे खे दफ़न करे छॾियो। मोहब्बत सिंध रैली जे शहीदनि जा कातिल जेके गिरफ़्तार थी ऐं पंहिंजे ॾोह जो इतराफ़ करे चुका आहिनि, उन्हनि कातिलनि खे फांसी ॾिनी वञे ऐं अॻुवाणनि सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जे सिंध दुश्मन बयान जी सख़्त मुज़म्मत कंदे गवर्नर जे इस्तीफ़ा जो मुतालबो पिणु कयो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच TV, घारो।